Assalamu alaikum. Welcome to our Guru of MCQs YouTube channel. अॼु असां मोस्ट इम्पॉर्टेंट कुझु ऑथर आहिनि जंहिं मुख़्तलिफ़ किताब कहाणियूं आतम कहाणियूं ड्रामा लिखिया आहिनि त उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। इहे मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहिनि जेके असांजा ईंदड़ जेका SST स्पेशल SST जेका टेस्ट थियण वारी आहे जनरल कैटेगरी जी उन में असांजा मोस्टली 10 MCQs ईंदा आहिनि। हिकु क्वेश्चन ते 2 मार्क्स रखियलु हूंदियूं आहिनि त माना 20 मार्क्स जो पेपर थींदो। त उहे मुख़्तलिफ़ असां किताबनि जे बारे में उन्हनि जा जेके ऑथर आहिनि उन्हनि जे बारे में अॼु असां पढ़ंदासीं। त पहिरियों असांजो जेको किताबु आहे सैर ऐं सफ़र त उहो कंहिंजो लिखियलु आहे त उहो डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहब जो लिखियलु आहे। ॿियों आहे त असांजो सांगड़ जेको आहे उहो कंहिं लिखियो, उहो जेको आहे मोहम्मद उस्मान डेपलाई लिखियो आहे। टियों आहे त शाह करीम, इहो जेको आहे कंहिं लिखियो आहे, शाह करीम जेको आहे डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट लिखियो आहे। टियों आहे असांजो चोथों आहे असांजो तलसुम, इहो कंहिंजो लिखियलु आहे त इहो भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त लोक कहाणियूं कंहिंजो लिखियलु आहे, लोक कहाणी जेको आहे नबी बख़्श बलोच जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त मेहराण जूं छोलियूं, इहो कंहिं लिखियो आहे, इहो लिखियो आहे समीरा ज़रीन। ॿियो आहे असांजो मकालात हिकमत, इहो कंहिंजो लिखियलु आहे त इहो मिर्ज़ा कलिज बेग लिखियो आहे। ॿियो असांजो आहे त लुत्फ़ लतीफ़, इहो मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहे जेको मूंखे लॻे थो अॻिली SST टेस्ट में बि अची चुको आहे त इहो आहे दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त मुंहिंजी आतम कहाणी, इहा हिकिड़ी आतम कहाणी आहे, इहा कंहिं लिखी आहे त इहा डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट लिखी आहे। ॿियो असांजो किताब जो नालो आहे त सिंधी ज़बान और अदब जी तारीख़, सिंधी ज़बान ऐं अदब जी तारीख़ कंहिं लिखी आहे, उहा लिखी आहे प्रोफेसर डॉक्टर हैदर सिंधी। असां ॿिया अञा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs जेके आहिनि जंहिंजा कंहिं मुख़्तलिफ़ ऑथर आहिनि, उन जा मुख़्तलिफ़ किताब आहिनि, उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। उहो हिकिड़ी लिस्ट ॾिनल आहे, जीअं हिकिड़ो लेखक आहे डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट, उन जा मुख़्तलिफ़ किताब आहिनि, 7-8 किताब आहिनि, त उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। पहिरियों जीअं आहे त डॉक्टर उमर दाऊदपोट जो किताबु मनाजाल आशिकीन, इहो किताबु डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट जो लिखियलु आहे। ॿियो किताबु आहे डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट जो शाह करीम बुलड़े वारो, इहो बि किताबु डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट लिखियो आहे। ॿियो किताबु आहे हिन जो कलाम में घरोड़ी। चोथों किताबु आहे त मुंहिंजी आतम कहाणी। पंजों किताबु आहे इब्तिदा बे सिंधी, इहो बि डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट जो लिखियलु आहे। छहों किताबु आहे सिरहा गुल, इहो बि डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट जो लिखियलु आहे। आख़िरी हिन जो किताबु आहे मुर्शदुल मुतबद, इहो बि हिकिड़ो डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदपोट जा जेके मोस्ट इम्पॉर्टेंट जेके किताब हुया, त इन्हनि मां को बि किताब जो नालो अची सघे थो त इहो किताबु कंहिं लिखियो आहे। ॿियो असांजो ऑथर आहे डॉक्टर गुरबख्शानी, मोस्ट इम्पॉर्टेंट ऑथर आहे असांजो, त इन जा जेके किताब लिखियल आहिनि त इन्हनि मां को बि हिकिड़ो किताब जो नालो असांजो SST जी टेस्ट में जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन वठंदी उन में अची सघिजे थो। त जीअं हाणे पहिरियों आहे त हिन जो शाह जो रिसालो जेको आहे डॉक्टर गुरबख्शानी लिखियो। ॿियो किताब जो नालो आहे मुक़दमा लतीफ़ी, इहो बि डॉक्टर गुरबख्शानी जो लिखियलु आहे। ऐं टियों जेको हिन जो किताब जो नालो आहे त उहो नूर जहान, इहो हिकिड़ो नावेल जो किताबु आहे, त इहो जेको आहे डॉक्टर गुरबख्शानी लिखियो आहे। आख़िरी हिन जो किताब जो नालो आहे त लंवारीअ जा लाल, इहा हिकिड़ी हिन जी बायोग्राफी हुई जंहिं डॉक्टर गुरबख्शानी लिखी। हाणे असां हलंदासीं मिर्ज़ा कलिज बेग, हिकिड़ो मोस्ट इम्पॉर्टेंट ऑथर कहाणीकार हुयो जंहिं मुख़्तलिफ़ किताब बि लिखिया, तक़रीबन 461 अंदाज़ 400+ हिन किताब लिखिया। हाणे पहिरियों किताबु हिन जो आहे त ज़ीनत जेको सिंधी अदब जो पहिरियों नावेल हुयो जंहिं मिर्ज़ा कलीज बेग लिखियो हुयो। मोस्ट इम्पॉर्टेंट
किताबु आहे इहो मिर्ज़ा ख़लीज बेग जो अची बि सघे थो। ऐं ॿियो आहे असांजो दलाराम। दलाराम हिकिड़ो नाविल हुयो, इहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग साहिब जो लिखियलु आहे। ऐं टियों जेको आहे त लीला मजनू, इहो बि ड्रामो आहे, नावल न आहे इहो ड्रामो। मुख़्तलिफ़ नाविल ड्रामा कहाणियूं लिखियूं त इहे मुख़्तलिफ़ इहे बि पुछी सघंदा। लीला मजनू जेको आहे मिर्ज़ा ख़लीज बेग जो कहिड़ो किताब जो नालो आहे, नाविल आहे, ड्रामो आहे, कहाणीकार लिखियो आहे, कहाणीकार जो नालो आहे, ईअं बि अची सघे थो MCQs। ॿियो आहे ख़ुर्शीद बि जेको आहे ड्रामो आहे, इहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग साहिब जो लिखियलु आहे। ऐं ॿियो किताब जो नालो आहे साओपन कारोपन, इहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग साहिब जो लिखियलु आहे। ॿियो आहे असांजो मक़ालात हिकमत, इहो बि मिर्ज़ा ख़लीज साहिब लिखियो आहे। ऐं ॿियो आहे अज़ीज़ शरीफ़, इहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग साहिब जो लिखियलु आहे। ऐं ॿियो आहे शहज़ादो गेहराम, इहो बि साईं मिर्ज़ा ख़लीज बेग साहिब जो लिखियलु आहे। ऐं नाओ जेको आहे शाह एलिया, इहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग साहिब लिखियो आहे। ऐं ॾहों आहे हिस्ना दिलदार, हिस्ना अलाए साफ़ नथो अचे, हिस्ना लिखियलु अलाए छा लिखियलु आहे, आख़िर में त दिलदार आहे, इहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग जो आहे। इहो असांजा कुझु मोस्ट इम्पॉर्टेंट जेके हुया बुक्स हुया, नाविल हुया, त उहे असां अॼु पढ़ियासीं। वधीक असां ॿिए लेक्चर में मोहम्मद उस्मान लेपलाई, इस्माइल अरसाणी, अब्दुल गफ़ार जोनेजो, जमाल अबड़ो, अयास कादरी, मेहताब महबूब जा कुझु मोस्ट इम्पॉर्टेंट बुक्स पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच असांजो हीउ वीडियो ॾिसण जे लाइ।